हाँ हाँ तू फिक्र न कर, मां अची वेंदा जल्दी। हाँ हाँ मां अची वेंदसि जल्दी थो अचां, तू टेंशन न खण, बस मां अचां थो। अस्सलाम वालेकुम सर। वे तव्हां बि वियो। अरे वेंदासीं कहिड़ा बूफट थो हले। केरु आहे? अंकल आहे मुंहिंजो, नालो छा अथसि? जोजो नालो अथसि। ओ हेॾे हेॾे काॾे त ॾिसी मूंसां ॻाल्हाए, गुंगो थो नज़र अचे या। कहिड़ो कमु कंदा आहियो? अंदर ॿाहिर अच्छा, इम्पोर्ट एक्सपोर्ट। वसूली वसूली, चाकू चाकू। सच में तुंहिंजो चाचो आहे न? जी हाँ। काथे ईअं त आहे, नकली मुछूं हणी आयो आहे। उन ॾींहुं बि पंहिंजे दोस्त खे नकली मुछूं हणी वठी आयो चाचो ठाहे। अरे ही मां छा थो ॿुधां, उस्ताद जा कूड़ न आहे ॻाल्हाइबो। छा न आहे ॻाल्हाइबो? कूड़। शाबाश। तव्हां जूं त असली आहिनि न ही ॾाढ़ी मुछूं। ॾिस असली आहे नकली आहे। ओ ॿुधो पिलपिली गुई, मां तुंहिंजी त बकवास थोरी ॿुधणा आहे, मूंखे ॿिया बि कम आहिनि। सुबुह खां 8 खां वठी 10 बजे ताईं क्लास मथां क्लास, हफ़्ते लाइ सिर्फ़ु अधु कलाक त सिर्फ़ु ॿारनि खे जेका पेशाब लाइ लॻणो पवंदो लाइन में। ॿारनि खां पैसा, बल्ब सड़ी वञे त ॿारनि खां पैसा, ज़ाल पादर हणण में त मेकअप हलाए ॿारनि खां पैसा। चकलो मां हितां आया त स्कूल जे बाथरूमनि जी हालत बि ॾिठी। साबुण किथे आहे बाथरूमनि में? किड़ी जी गांड, सुभाणे खां साबुण तुंहिंजे मथां। कॾहिं बि साबुण वठी अचण तूं विसारियो आहे न तूं। अहिड़ी हालत कंदुमि मैं पोइ कॾहिं बि न चुकंदसि। त ख़बर कोन पवंदी त हंगा किथां मोटरा किथां, सम्झी थो न?